दादू मां नदीम शाहन जी रिपोर्ट शामिल कंदासीं त दादूअ जे कचे में पुलिस जी वॾी नफ़री सां सर्च ऑपरेशन कयो आहे। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद जी क़यादत में कचे में शाहणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार सबबि इलाइक़े जो अमन ख़राब कंदड़ ॾुआरनि इश्तिहारी जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं गैर क़ानूनी हथियार हथ करण लाइ कचे में सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानी में मुख़्तलिफ़ हदनि जे डीएसपीज़ एसएचओ समेत पुलिस कमांडर जी वॾी नफ़री जदीद हथियारनि ऐं बख़्तरबंद एपीसी सां गॾु सर्च ऑपरेशन में हिसो वरितो आहे। कराची कचे जे मुंदर इस्माइल जा भाण केटी जतोई जे इलाइक़नि में सर्च ऑपरेशन करे तलाशी वरिती वई। सर्च ऑपरेशन दौरान ॾुआर जी मौजूदगी वारी पनाहगाहन घरनि ते लेडीज़ पुलिस जे एहलकारनि सां गॾु तलाशी वरिती। झेड़ींदड़ धुरनि जे मुख़्तलिफ़ मोर्चनि खे पिणु ड्राहे पट कयो वियो आहे। राब्ते करण ते एसएसपी दादू मीडिया खे ॿुधायो आहे त केतिरनि ई शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे, जिन खां पुछा गुछा कई पई वञे।